अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। असां पढ़ूं पिया सूरत बक़रा इंशाअल्लाह। हाणे पहुता आहियूं 163 आयत ताईं। हिन में 286 आयतूं आहिनि ऐं ॿियो सिपारो हले पियो। मुख़्तसिर तारीफ़ कंदा था हलूं त कहिड़ा मज़मून आहिनि हिन सूरत में। पहिरियों 40 मुख़्तलिफ़ वाक़िया हुया जेके डिसओबीडियंस जा बनी इसराईल जा, उन्हनि खां ख़िलाफ़त फुरिजी हाणे उम्मत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते आई आहे। ऐं पहिरीं ॻाल्हि वॾी जेका आहे सा क़िबले जे बदिलण जी ॻाल्हि आहे। उन खां पोइ ॿियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि, वसियत जी ॻाल्हि आहे। उन खां पोइ पंहिंजो पहुता आहियूं 163 ते ॾिसूं छा आहे। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإلهكم إله واحد لا إله إلا هو الرحمن الرحيم إن في خلق السماوات والأرض واختلاف الليل والنهار والفلك التي تجري في البحر بما ينفع الناس وما أنزل الله من السماء من ماء فأحيا به الأرض بعد موتها وبث فيها من كل دابة وتصريف الرياح والسحاب المسخر بين السماء والأرض لآيات لقوم يعقلون। जंहिं क़ौम खे अक़ुलु आहे, जिन माण्हुनि खे अक़ुलु आहे, सम्झ आहे, साञ आहे, उन्हनि जे लाइ हिननि सभिनी ॻाल्हियुनि में आयतूं आहिनि, निशानियूं आहिनि अलाह ताला वटां। ख़ल्क़ समावात, आसमान ऐं ज़मीन जो ख़ल्क़ ॼण, राति ऐं ॾींहं जो इख़्तिलाफ़, मुख़्तलिफ़ हुअणु, नंढो वॾो हुअणु, कॾहिं रातियूं वॾियूं कॾहिं ॾींहं वॾा। ऐं आसमान ते जेको फुल्कलती तजरी फिल बहार, ऐं जेके पंहिंजो ॿेड़ियूं थियूं हलनि पंहिंजे बहार मंझि, ऐं जिन मञा फ़ाइदो थी थिए इंसान ज़ात खे। ऐं जेको आसमान मञा पाणी अलाह ताला नाज़िल थो करे, ऐं जेके धरती जंहिंसां उभरी थिए थी, मुअल धरती जेका असां जहिड़ी थी थिए, ऐं सभु जानवरनि जो सॼी धरती ते पखिड़िजणु, ऐं हवाउनि जो लॻणु जेके ककरनि खे खणी वञनि थियूं, ऐं आसमान ऐं ज़मीन जो मुसख़र थियणु इंसान ज़ात जे फ़ाइदे जे लाइ। सभु ॻाल्हियूं इहे जेके आहिनि से इन्हनि मंझि निशानियूं आहिनि अलाह ताला वटां। हिकिड़ी आयत मंझि, ऐं तमामु वॾी ज़बरदस्त आयत 164 नंबर आयत। हुन खां पोइ फरमाए थो मिनन्नासि मन यत्तखिज़ मिन दूनिल्लाहि अंदादा। इन जे बावजूदि इंसान अहिड़ा आहिनि जेके अलाह खे छॾे वरी ॿियनि जी पूॼा, को गॾ खे पूॼे, को गाबे खे पूॼे, को गऊं खे पूॼे, को पंहिंजो ॿकरीअ खे पूॼे, को विछूअ खे पूॼे, को नांग खे पूॼे, को हनुमान खे पूॼे, को हाथी खे पूॼे, को घोड़े खे पूॼे, को छा पंहिंजो बंदर खे पूॼे, को खंज़ीर खे पूॼे, को छा पूॼे। ॿियनि माण्हुनि खे, शयुनि खे, इंसाननि खे अलाह वठनि था, उन्हनि खे ख़ुदा था, अलाह जो पुटु, अलाह जूं धीअरूं, मलाइकनि फ़रिश्ता, उन्हनि खे अलाह जूं धीअरूं। ومن الناس من يتخذ من دون الله أندادا يحبونهم كحب الله। उहे ईअं था इन्हनि खे, उन्हनि खे उन सां मुहबत कनि, इन शयुनि सां, ऐं उनखे अलाह करे था सम्झनि, ख़ुदा करे था सम्झनि, जीअं अलाह सां उन करणु घुरिजे मुहबत। हाणे हिते मुहबत जी ॻाल्हि आहे अलाह सां। सूरत आल इमरान में वरी ॻाल्हि ईंदी मुहबत, जेकॾहिं तव्हांखे अलाह सां आहे त नबी जे तरीक़े ते हलो। युहिब्बूनहुम कहुब्बिल्लाह वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। जेके ईमान वारा आहिनि से शदीद मुहबत कनि था अलाह सां, मुहबत कनि, मुहबत करण वारो, मुहबत कयो वियो जेको। ولو يرى الذين ظلموا إذ يرون العذاب أن القوة لله جميعا।
ऐं जेकॾहिं ज़ालिम जेकॾहिं ॼाणनि हा हो ज़लमू अज़ाब, जेकॾहिं हू अज़ाब ॾिसनि पंहिंजे अखियुनि सां, जेको काफ़रनि खे जेको मुशरिकनि खे मिलंदो। बेशक अलाह जी ताक़त वॾी आहे। ऐं बेशक अलाह ताला वॾो अज़ाब ॾियण वारो बि आहे। जॾहिं बेज़ा थियनि बरात कंदा, जॾहिं जिन जी पूॼा था कनि उहे इन्हनि खां बेज़ारी ॾेखारींदा, असांखे ख़बर ई कोन्हे त इहे असांखे पूॼींदा हुआ। घोड़ो गॾु गाबो, पंहिंजो विछूं नांग जंहिंखे पूॼीनि था, गऊं खे पूॼींदा, हनुमान खे पूॼींदा, उहे चवंदा असांखे त ख़बर ई कोन्हे भई इहे असांखे पूॼाऊं ते, असां बरात, असां को वास्तो कोन्हे हिन सां। वरी ॾिसंदा वक़्तनि सां अज़ाब, सभु तब्तालुकात टोड़े छॾींदा। وقال الذين اتبعوا لو أن لنا كرة فنتبرأ منهم كما تبرؤوا منا। चई असांखे अहिड़ी ख़बर हुजे त इहे असांखे ईअं छॾे वेंदा त असीं हिननि खे छॾे ॾियूं अॻ में। त हिक ॿिए खां बेज़ारी ॾेखारींदा क़यामत जे ॾींहुं, परे थियो असांखां, भॼी परे थियो वञो। كذلك يريهم الله أعمالهم حسرات। सभु कंहिंखे अॻे ॾींहुं क़यामत जे ॾींहुं जेके अमल कया हुअऊं उहे हसरत थी अॻियां ईंदा। हिकिड़ो अफ़सोस, ईअं छो कयोसीं, अफ़सोस ईअं छो कयोसीं, अफ़सोस कंदा हुन ॾींहुं। كذلك يريهم الله أعمالهم حسرات عليهم। मथनि हसरत, पंहिंजे पाण ते हसरत कंदा। وما هم بخارجين من النار। हसरत कंदा, छा थींदो, कहिड़ो फ़ाइदो, दोज़ख मां त निकिरी कोन सघंदा। हसरत कनि, सब्र कनि, न कनि, सब्र न कनि, जीअं वणनि तीअं कनि। या अय्युहन्नास कुलू मिम्मा फिल अर्दि हलालन तय्यिबन वला तत्तबिऊ खुतवाति शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। हलाल ऐं तय्यब खाओ, सुठियूं भलियूं शयूं खाओ जेका हलाल आहिनि। रिश्वतूं वठी बदमाशियूं पुरे मुल्क खे दूर करे पंहिंजो खाओ था, पीओ था, पेट भरियो था, जहन्नम में वेंदव। शैतान जे विखुनि ते न हलो, क़दमनि ते। विख क़दम हिकिड़ो आहे, विख जेका ॿिनि क़दमनि जे विच में, उहो विख आहे, खुतवात हुनखे चइजे। इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। शैतान तव्हांजो पको दुश्मन आहे, तव्हांखे ख़बर न आहे छा। इन्नमा यअमुरुकुम बिस्सूइ वल फ़हशाइ। इहो शैतान तव्हांखे हुकुम थो करे बुछड़ाईअ जो ऐं सूअ जो ऐं पंहिंजो फ़हश ॻाल्हि जो, जेका तव्हांखे दोज़ख में वठी वञे। वअन तक़ूलू अलल्लाहि मा ला तअलमून। ऐं अहिड़ी ॻाल्हि ॾसे तव्हांखे जो अहिड़ो कमु कयो जेको अलाह ताला जंहिंजो हुकुम न कयो आहे, उहो जेको ॼाणो वमा मा ला तअलमून, जो नथा ॼाणो। अलाह ते अहिड़ियूं ॻाल्हियूं चओ अलाह जे मुतलिक़, अलाह अहिड़ो आहे, अलाह ओहिड़ो आहे, जेके तव्हां नथा ॼाणो। وإذا قيل لهم اتبعوا ما أنزل الله قالوا بل نتبع ما ألفينا عليه آباءنا। जॾहिं उनखे चयो थो वञे त तई हीअ बि क़ुर आहे, हीअ ॻाल्हि आहे, हिन ते हलो, त असीं उन ते हलूं था जिन ते असांजा आबा ॾाढा हलंदा हुआ। ठीकु आहे, हलो जीअं वणे तीअं हलो। बल नतबिउ मा अल्फैना अलैहि आबाअना अवलौ कान आबाउहुम ला यअक़िलून शैअन वला यहतदून। इहो कनि था हिन जे बावजूदि जो हुननि जा अबा ॾाॾा जेके अकुलु कोन हो, हुननि खे को हिदायत ते कोन हुआ, हुनजे बावजूदि उन ते हलनि था। ठीकु आहे। मसलुल लज़ीना कफ़रू कमसलिल लज़ी यनइक़ु बिमा ला यस्मउ इल्ला दुआअन व निदाअ। जानवर आहिनि, ॿकरियूं आहिनि, ॾिठूं आहिनि, हुनखे सॾु कबो
कुझु सम्झ में कोन अचे उन्हनि खे छा आहे। हीअ काफ़र अहिड़े नमूने जा, हिननि जी मिसाल ईअं आहे जीअं मसल लज़ीन कफ़रू क मसल लज़ी यानी इक़ु जंहिंखे रड़ कजे बिमाला यस्मो इला दुआ आहिनि, का ॻाल्हि हू ॿी का सम्झे कोन थो, हे हलियो अचे हिन पासे बसि भॻो अचे हिन पासे, का ॿी ॻाल्हि सम्झ में नथी अचे वञे। इला दुआ निदा, दुआ सॾु निदा रड़। समम बुकमुन उम्युन फहम ला याक़िलून, उहे ॿोड़ा आहिनि, उहे गूंगा आहिनि, उहे अंधा आहिनि। सुम्मुन बुकमुन उम्युन फहम ला याक़िलून, अकुल कोन्हे। या अय्युहल्लज़ीना आमनू कुलू मिन तय्यिबाति मा रज़क़नाकुम, पाक शयूं उहे खाओ। हे इंसान, ये ईमान वारो, पहिरीं फरमाई या पंहिंजो हिते थो फरमाए त या अय्युहल्लज़ीना आमनू, ईमान वारो, पाक शयूं खाओ। कुलू मिन तय्यिबाति मा रज़क़नाकुम, जेको रिज़्क़ तव्हांखे पाक शयूं ॾिनियूं अथव उहो खाओ। वश्कुरू लिल्लाह, अलाह जो शुकुरु करियो। इन कुंतुम इय्याहु तअबुदून, जेकर उनखे पूॼियो था अलाह खे त पोइ शुकुरु करियो अलाह जो, खाओ था पीओ था हलाल शयूं खाओ। इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतत, मुअल शइ, वदम रत कंहिं बि जानवर जो, भले उहो हलाल हुजे उनजो रत पीअण जेको, वलहमल ख़िंज़ीर, सूअर जो गोश्त खाइणु हराम आहे। वमा उहिल्ल बिही लिग़ैरिल्लाह, ऐं जेके हलाल कयो वञे अलाह जे नाले खां सवाइ कंहिं ॿिए जे नाले ते। फमन इज़्तुर्रा गैर बाग़िन वला आदिन फला इस्म अलैहि, जेकॾहिं अहिड़ो को सिचुएशन अची थो वञे, बुख थी वञे, सुञथी थी वञे, ॾुकार थो थी वञे, का शइ कान थी मिले खाइण जे लाइ, पोइ जेकॾहिं ग़लती सां या पंहिंजो ज़िंदगी बचाइण जे लाइ कुझु खाई वरितई हराम शइ, गैर बाग़िन वला आदिन, इन करे न बग़ावत करे अलाह खां, ऐं इन करे बि न त हिकिड़ी आदत ठाहे वञे पंहिंजी बसां, ऐं सूअर जो गोश्त खाईंदुसि या हराम रिश्वत वठंदुसि, रिश्वत खां असां मुंहिंजो गुज़ारो कोन थो थिए, फुरे लुटे ऐं खाईंदुसि, दाड़ा हणी फुरे सॼो करे मुल्क खे खाईंदुसि। गैर बाग़िन वला आदिन, ॿ शर्त आहिनि, बग़ावत कोन थो करे अलाह खां, ऐं पंहिंजो हिकिड़ी हराम शइ खाइण जी आदत नथो बनाए छॾे, त पोइ त अलाह ताला बख़्श कंदो। पर जेकॾहिं की आदत बनाए छॾी, पोइ हुनखे परवाह कान्हे का भई रिश्वत वठां थो, न दाड़ा थो हणां, फुरियां थो लुटियां थो, मुल्क खे माण्हू खे मारे ऐं हथु थो करियां खावां थो, उहे खाइणो आहे त पोइ हुनजी बख़्शिश न आहे। इन्नल्लाह गफ़ूरुर रहीम, बेशक अलाह ताला बख़्श करण वारो आहे, रहम करण वारो आहे, पर उन्हनि खे बख़्श कंदो, रहम कंदो जेके बख़्शिश घुरंदा, जेके बख़्शिश जे लाइक़ु हूंदा। ईअं कोन धाड़ा हणंदो, रिश्वतूं वठो, मुल्क खे पुरियो ऐं तव्हांखे अलाह बख़्श कंदो, को तव्हां को आसमान तां लही आया आहियो। इन्नल्लज़ीना यक्तुमून मा अंज़लल्लाहु मिनल किताब वयश्तरून बिही समनन क़लीला उलाइका मा याकुलून फी बुतूनिहिम इल्लन नार, हे जेके किताब खे विकिणनि था समनन क़लीला, थोरी पैसे जे लाइ, पंहिंजो उलाइका मा याकुलून फी बुतूनिहिम इल्लन नार, उहे बाहि खां सवाइ कुझु पेट में नथा विझनि, या पेट में जेको विझनि था उहा बाहि थी ईंदी, इन क़यामत ॾींहुं बाहि में हिते बि हुनजे लाइ आज़ारु हूंदो, जेके रिश्वतूं खाई हज़ार दवाऊं ही हू हज़ारूं बीमारियूं अथनि, ऐं हुनजो औलाद गैर साल बुछड़ाई ॾांहुं काहे पवंदो, हुन जूं धीअरूं, हुन जूं पुट बर्बाद तबाह, सॼो ख़ानदान बर्बादु। उलाइका मा याकुलून फी बुतूनिहिम इल्लन नार वला युकल्लिमुहुमुल्लाहु यौमल क़ियामती, ऐं अलाह ताला हुन सां ॻाल्हाईंदो कोन को, यानी अलाह ताला नाराज़ हूंदो त ॻाल्हाईंदो कोन, नाराज़ हूंदो अहिड़नि खां, उन्हनि हुन सां ॻाल्हाईंदो कोन। वला युज़क्कीहिम, न को हुनखे पाक कंदो, यानी जन्नत में मोकिलण जे लाइ
हुनखे तयारु कोन कंदो। वलहुम अज़ाबुन अलीम, हुननि जे लाइ दर्दनाक अज़ाब हूंदो। أولئك الذين اشتروا الضلالة بالهدى والعذاب بالمغفرة فما أصبرهم على النار ذلك بأن الله نزل الكتاب بالحق وإن الذين اختلفوا في الكتاب لفي شقاق بعيد. जेके किताब में अञा बि इख़्तिलाफ़ कनि था, अलाह खां जे किताब हिकिड़े नमूने चए हू वरी ॿियो ठाहे वेठा हुजनि, हुननि जे लाइ उहे शिकाकिन बईद पराए शिकाक में आहिनि, पराए ज़िद में आहिनि। हाणे फरमाइश हीअ आहे पंहिंजो लैसल बिर अंत वल, उहे आयतुल बिर आहे 177 नंबर, तमामु सुहिणी आयत आहे। हिन में केतिरा ॼण मिसाल आहिनि, हिकिड़ी आयत में सभु ॻाल्हियूं, हिन में हिकिड़ो मुख़्तसिर क़ुर जो ॼण को छा चइबो आहे त कैप्सूल आहे। लैसल बिर अन तुवल्लू वुजूहकुम, मशरिक़ ऐं मग़रिब जो पंहिंजे क़िबले जी बदिलजण जी ॻाल्हि थी वई, हुनजो जो क़िबलो बदिलियो ऐं पंहिंजो बाक़ी सभु हराम टका बाक़ी सभु बदमाशियूं ख़राबियूं, इहो इन में कोन्हे त को तव्हां क़िबलो बदिलियो, निमाज़ आहे पढ़ो त बसि सभु छेअ करे छॾियो ऐं पंहिंजो अलाह ताला तव्हां सां राज़ी थी वियो, हिन में ॻाल्हि इहा न आहे ॻाल्हि। लैसल बिर अन तुवल्लू वुजूहकुम क़िबलल मशरिक़ औ मग़रिब, क़िबलल मशरिक़ वल मग़रिब वलाकिन्नल बिर में छा आहे, चङाई कहिड़ी छा में आहे, मन आमन बिल्लाह, पहिरीं त अलाह ईमान हुजे अलाह में, वल यौमिल आख़िर वल मलाइकत वल किताब वल नबियीन, हिकिड़ी इहा ॻाल्हि ईमान जी ॻाल्हि। ॿी आतल माल इन्फ़ाक़ ख़र्च करणु अलाह जे रस्ते में, वातल माल अला हुबी ज़विल क़ुर्बा, वेझनि माइटनि खे, वल यतामा वल मसाकीन वब्न सबील वसाइलीन, इन्हनि खे यानी पंजनि धुरियुनि खे, पंजनि में ईमान शयुनि में पंजनि धुरियुनि खे इन्फ़ाक़ करणु, पंजनि खे ॾियणु, वफ़िर रिक़ाब पंज धुरियूं, व अक़ाम सलात व आत ज़कात, सदको ॿियो आहे ज़कात ॿियो आहे, वल मूफ़ून बिअहदिहिम, पंहिंजो वाइदा जेके आहिनि से पूरा कयूं, इज़ा आहदू, जॾहिं वाइदा कनि था त पोइ पूरा कनि उहे, वसाबिरीन फिल बासाए वदर्राए वहीनल बास, टिनि सूरतुनि में सब्र करणु, फिल बासाए जॾहिं सख़्ती हूंदी यानी ॾुकार हुजे या ॿियो को ॻाल्हि हुजे या जंग हुजे या कहिड़ो सिचुएशन हुजे, पोइ दर्राए सुञाणप में ॾुखियाई में अंजे वक़्त में पैसो ॾोकड़ न आहे उन में, वरी हीनल बास, ऐं जॾहिं जंग जो वक़्तु हुजे त मतिलबु टिनि सिचुएशन मंझि बीमारी आहे बड़ी आहे, हुन में इन हर ॻाल्हि में सब्र करिणो आहे, टिनि सभिनी सिचुएशन में अलाह ताला फरमायो वसाबिरीन फिल बासाए वदर्राए वहीनल बास उलाइक लज़ीन सदक़ू, बेशक उहे सचा आहिनि, अहिड़े क़िस्म जा माण्हू जेके से सचा आहिनि, उलाइक हुमुल मुत्तक़ून, ऐं तक़वा परहेज़गारी वारा माण्हू उहे आहिनि, अलाह ताला खां ॾिनल उहे आहिनि जिन ते जेके इन में कामयाबु अचनि, ईमान में, इन्फ़ाक़ में, ख़र्च में, ऐं पंहिंजे निमाज़ में, अक़ाम सलात आत ज़कात वल मूफ़ून बिअहदिहिम इज़ा आहदू वसाबिरीन फिल बासाए वदर्राए वल हीनल बास उलाइक लज़ीन सदक़ू उलाइक हुमुल मुत्तक़ून। 170 आयत। या अय्युहल्लज़ीन आमनू कुतिबा अलैकुमुल क़िसास, हाणे क़िसास जी ॻाल्हि, क़िसास यानी जहिड़ो नुक़सानु कयो ओहिड़ो भरे ॾियणु ओहिड़ो बदिलो ॾियणु या माफ़ु करणु, इहे सभई क़िसास में सभु ॻाल्हियूं अचनि। क़िसास फिल क़त्ल आहे, हिकिड़ो क़त्ल त मतिलबु त माण्हूअ जे एवज़ माण्हू या बख़्श करणु या पैसा ॾेई बख़्श करणु, टे सिचुएशन क़िसास जा क़त्ल जा। कुतिबा अलैकुमुल क़िसास फिल क़त्ल, अल हुर बिल हुर, आज़ाद मर्द जे बदिरां आवाज़ मर्द, वल अब्द बिल अब्द, बाने जे बदिरां बानो, वल उनसा बिल उनसा, औरत जे बदिरां औरत माई जे। फमन उफ़िय लहू मिन अख़ीह शयुन फ़इत्तिबाउन बिल मारूफ़, जेकॾहिं को बख़्श करे थो त इतबात कयो, पोइ हलो पंहिंजे मारूफ़ नमूने सां, यानी भले बख़्शे पोइ वरी या दैत ॾेई बख़्शे। व अदाउन
इलाही बि अहसान करे ज़ालिक तख़फ़ीफ़ में रबिकुम, हीअ तख़फ़ीफ़ आहे। हीअ अॻु में जेको तौरात जो हुकुम हो रुॻो मतिलबु त एतिरो हो त पंहिंजो माण्हू जे बदिरां माण्हू, ॾंद जे बदिरां ॾंद, कन जे बदिरां कन, नक जे बदिरां नक, मतिलबु त जहिड़ो तहिड़ो। हिते हाणे बख़्श करण जी ॻाल्हि या दैत ॾेई छॾाइण जी ॻाल्हि, टे शयूं, त इहो जेको वाधारे आहे तौरात खां। अदान बिल मारूफ इलैहि बि अहसान, ज़ालिक तख़फ़ीफ़ में रबिकुम व रहमतुन, इहा रहमत आहे, तख़फ़ीफ़ आहे, हल्को कयो अथसि जो भई हरू भरू मारे छॾियईं, हाणे ॿियो बि हुनखे बि मारे छॾियो, हुन मां फ़ाइदो त कंहिंखे कोन्ह थींदो। हुनखे बख़्श करे पैसा ॾेई वठे या मतिलबु त कंहिं बि नमूने सां हुनखे छॾे ॾिए, भले ज़िंदा रहे, पछताए थो। पर जेकॾहिं ज़ालिम आहे वरी ॿियो बि मारींदो त पोइ हुनखे त मारणु खपे। पर जेकॾहिं बख़्शे थो, हू चए थो भई मूंखां अफ़सोस आहे, मूंखां थी वियो हलियो कमु, इहो शैतान मूंखां करायो, हाणे आउं पछतायां थो ऐं आउं माफ़ी थो घुरां ऐं पंहिंजो आउं हीअं करे सघां थो, मतिलबु हीअ एवज़ ॾेई सघां थो, त पाण हुनखे हरू भरू मारण जो को ज़रूरत कोन्हे। तौरात जे हुकुम जे इहो ॼण उन में ॼण हिकिड़ो इस्लाह कई वई, वाधारे, इहा ॻाल्हि वाधारे आहे, तौरात में ईअं न आहे। फमन इतदा बाद ज़ालिक फलहू अज़ाबुन अलीम, पर उन खां पोइ अञा बि जेको पंहिंजो हिन ते ज़्यादती कंदो, ऐं हिकिड़ो मूं मारियो आहे त मुंहिंजा ॿ मारे, 5 मारे, 7 मारे, चए बसि छो जो असांजो हिकिड़ो मारियईं, हाणे अमेरिका जेको आहे ईअं बसि हुनजो हिकिड़ो थो मरे, पोइ 1 लख था हू मारीनि। पोइ हाणे ॾिसो त अलाह ताला हुन सां छा थो करे, पाण ई को बीमारियूं विझंदुनि, की पाण ई को अहिड़ो कंदुनि जो पाण ई हिक ॿिए खे मारींदा, छा कंदा। पोइ रब पाक चयो ॾाढे सां केरु इंसानु त पुॼी नथो सघे, पोइ रब पाक हुन सां पुॼंदो। फमन इतदा बाद ज़ालिक फलहू अज़ाबुन अलीम, हुन लाइ वॾो ॾुख ईंदड़ आवाज़। वलकुम वलकुम फिल क़िसास हयातुन या उलिल अलबाब, इहो जेको क़िसास जो जेको तरीक़ो आहे, हिन में फ़िक़ही मसाला घणा आहिनि, मां हुन में कोन्ह थो वञा। वलकुम फिल क़िसास हयातुन या उलिल अलबाब, हिन क़िसास जे तरीक़े में जेको अलाह ताला क़ुर शरीफ़ में ॿुधायो आहे, हिन में तव्हांजे लाइ हयाती आहे, ज़िंदगी आहे, लाइफ आहे तव्हांजी। या उलिल अलबाब, अकुल वारो, सम्झ वारो, लअल्लकुम तत्तक़ून, इहो इन जे लाइ ताईं तवे तक़वा परहेज़गार, तक़वा वारा थियो, परहेज़गार थियो। हाणे उन खां पोइ वसियत जी ॻाल्हि थी अचे, कुतिब अलैकुम इज़ा हदर अहदकुमुल मौत इन तरक ख़ैरा बिल वसियत लिल वालिदैन वल अक़रबीन बिल मारूफ़ हक़न अलल मुत्तक़ीन। हाणे वसियत जो हुकुम आहे हिते सूरत बक़रा में, पर जॾहिं सूरत निसा में हिसा अची वेंदा हलिया पंहिंजो विरासत जा, त फलाणे फलाणनि खे हेड़नि हेड़नि माइटनि खे ॾिबा, त पोइ हाणे हीउ ॼण हुनजो एडिशनल आहे। वसियत तव्हां अॻु में जेर आयो करे सघो था, बसि अॻु में ॾेई सघो था पंहिंजे माइटनि मिटनि खे, जेको वणेव पोइ गुज़ारे वियो, त ॼण हीअ जेकॾहिं तव्हांजी वसियत कयल न हूंदी त हू कानून मौरुस विरासत जो जेको आहे सो उहो इस्तेमालु थींदो। बहरहाल वसियत जी ॻाल्हि हिते बि आहे, ॿियनि हंधनि ते बि आहे। वसियत लिल वालिदैन वल अक़रबीन बिल मारूफ़, त भई मुंहिंजे माइटनि खे हीअ ॾिजे, मुंहिंजे पीउ खे हीअ ॾिजे, मुंहिंजे माउ खे हीअ ॾिजे, या वसियत करे छॾिजे। पर हाणे वसियत छो जो विरासत जो कानून अलाह ताला ठाहे छॾियो, सूरत निसा में अची विया आहिनि उहे, त पोइ हाणे इन जी मतिलबु त एॾी हाजत न आहे, पर तब कानून आहे। हक़नि अलल मुत्तक़ीन, इहो हक़ आहे तक़वा परहेज़गार ते, त ईअं कनि। फमन बद्दलहू बाद मा समिअहू फइन्नमा इस्मुहू अलल्लज़ीन युबद्दिलूनहू, पोइ के माण्हू आहिनि जेको वरी वसियत कबी हीअं, त उहे वरी उबती करे छॾींदा, चवंदा हे हीअं कयईं वसियत। त पोइ जेकॾहिं अहिड़ो को माण्हू कनि था, त उहो गुनाह उन्हनि ते आहे, जेके बदिलींदा उन्हनि ते गुनाह थींदो, उन्हनि खे अलाह ताला अज़ाब कंदो, आख़िरत में हिसाबु किताबु थींदो हुनजो। मतिलबु वसियत में खोट न करणु खपे, ख़यानत न करणु खपे, उहो उहे करणु खजिके जीअं वसियत कई। इन अल्लाह समीउन अलीम, बेशक अलाह ताला वसियत ॿुधी हुनजी, तव्हां बि कई, तव्हां ॿुधी, पर तव्हां खोट करे छॾियो, त पोइ अलाह ताला त ॻोड़ो त कोन्हे, अलाह ताला ॿुधे थो, ॼाणे बि थो, तव्हांखे अहिड़ो पकड़ींदो जो वञी थिया ख़ैरु।
فمن خاف من موص جنفا أو إثما فأصلح بينهم فلا إثم عليه. पोइ जेको डिॼे थो ॾियारींदड़ जे तरफ़दारी या गुनाह खां पोइ ठा करे उनजे विच में त न आहे को गुनाह. इन अल्लाह गफूर रहीम. बेशक अलाह ताला गफ़ूर आहे, रहीम आहे. हाणे अचे थी रमज़ान जे रोज़नि जी ॻाल्हि. 183 खां वठी 187 ताईं आयतूं आहिनि. 83, 84, 85, 86, 87, 5 आयतूं आहिनि. हुन में सॼी ॻाल्हि रमज़ान जे रोज़नि जी हिन में अची वई. बाक़ी ॿिया जेके रोज़ा कफ़ारे जी तरह सां ॿियनि हंधनि ते आहिनि, फलाणो ग़लति कमु कयईं, क़तलु कयईं, या फलाणी कयईं, या पंहिंजो तलाक ॾेई छॾियईं, वरी रुजू कयईं, मतिलबु त उन कफ़ारनि मंझि पोइ आहे मतिलबु त रोज़ो रखी सघिजे थो. उन्हनि जे रोज़नि जी ॻाल्हि ॿियनि हंधनि ते आहे, पर रमज़ान जे रोज़नि जी सिर्फ़ु हिते हिन में सूरत में बक़र मंझि आहे, ॿिए हंधि आहे. या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून. हाणे सभिनी में तत्तक़ून तत्तक़ून यत्तक़ून तक़वा परहेज़गारी जे लाइ सभई ॻाल्हियूं आहिनि. तव्हां जेके हिन ते हलंदव त परहेज़गार थींदव, जेके न आहे त परहेज़गारी न आहे. त पहिरीं आहे त तव्हां खां अॻु में जेके क़ौमूं हुयूं उन्हनि ते बि, यानी यहूद नसारा ॿिया माण्हू हिंदू जेके आहिनि उहे बि रखंदा आहिनि पंहिंजो रोज़ा, पर पोइ उन्हनि जे रोज़नि जी शिकिल ॿिए नमूने थिए थी कहिड़ी बि, पर पोइ रोज़ा मतिलबु त उन्हनि ते रखिया विया सभिनी क़ौमुनि ते, अॻियूं जेके बि हुयूं. अलाह ताला हुकुम कयो पंहिंजे अहिड़े नमूने सां जीअं असां ते आहे, पर पोइ हुन में थोरो बदिलाई भई असीं रुॻो पकल शइ न खाईंदा हुआसीं, असीं ॾींहं जो न हेतिरो न खाईंदा एतिरे अधु ॾींहं ते, पर अहिड़े क़िस्म जा बि ख़्याल आहिनि माण्हुनि वटि. पर पोइ असांजो हुकुम इहो आहे जेको अॻु में बि हो तौरात इंजील में बि अहिड़ा हुकुम हुआ. या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून अय्यामन मादूदात. अलाह आदत थो ॾिए त अय्याम ॻणप जा ॾींहं आहिनि, थोरा गुज़री वेंदा हलिया, 29 आहिनि या 30 आहिनि, वधीक कोन्हनि को, हरूभरू हल्का न थियो, हरूभरू ॻणती में न पइजो. अय्यामन मादूदात फमन कान मिनकुम मरीदन औ अला सफ़रिन फ़इद्दतुन मिन अय्यामिन उख़र. जेकॾहिं माण्हू हींअर बीमार आहे, नथो रोज़ो रखी सघे त पोइ भले रखे. हाणे इहा बि ॻाल्हि थी, पर पोइ जेकॾहिं नथो रखी सघे त पोइ फिदियो ॾिए, मतिलबु त सभु पोड़ो थी वियो आहे, जूर आहे या बीमारी आहे, मरणी आहे, बसि इन वक़्त में उनखे वक़्तु कोन मिलंदो जो रोज़ा रखे, त पोइ उनजे लाइ अलाह ताला फिदियो बि रखियो आहे. पर पहिरीं जेका हिन में आयत आहे उन में ॼण फिदियो हूअं बि हुयो, यानी भले रोज़ा रखे न रखे त फिदियो बि ॾिए, मतिलबु त अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि हुई. या पहिरीं ईअं बि हुयो त भले रोज़ा न रखे त फिदियो ॾेई छॾे, मतिलबु त अहिड़े क़िस्म. पर पोइ ॿी आयत जेका ईंदी उन न, रोज़ा ज़रूरु रखो तव्हां पंहिंजा, उहे ॿियनि ॾींहंनि में पूरा करियो. जेकॾहिं चाक चङा भला आहियो त वरी थियो था त, जेकॾहिं बीमार आहे, मरणी हालति में मरी वेंदो हलियो, रखी कोन सघंदो, त पोइ फिदियो ॾिए हुनजे. हिकिड़े माण्हूअ खे हिकिड़े ॾींहं में खाराइण जो मतिलबु त एतमामु करिणो आहे. फमन कान मिनकुम मरीदन औ अला सफ़रिन फ़इद्दतुन मिन अय्यामिन उख़र वलल्लज़ीना युतीक़ूनहु फ़िदियतुन तामु मिस्कीन. जेको करे सघे, ताक़त रखे थो त उहो भले खाराए बि फिदियो. पर हाणे ईअं न थियो शाहूकार जेके चइबो आऊं त रोज़ो कोन रखंदुसि, ऐं फिदियो ॾींदुसि. न, उनखे रोज़ो बि रखिणो आहे. जेकॾहिं ताक़त अथसि, हिमत अथसि, जवान आहे, मतिलबु त रखी सघे थो रोज़ा, त हुनखे रखिणा आहिनि. हीअं कोन आऊं शाहूकार आहे, इन करे आऊं रुॻो खाराए छॾंदुसि माण्हूअ खे, रोज़ा रखंदुसि कोन को. वलल्लज़ीना युतीक़ूनहु फ़िदियतुन तामु मिस्कीन फ़मन ततव्वअ ख़ैरन फ़हुव ख़ैरुन लहू. चङाई जो कमु, वाधारे जेको कमु आहे, ततव्वअ सुपिरोगेटरी, यानी वधीक नाफ़िल कमु जेको आहे, सो जेकॾहिं करे त हुन लाइ सुठो आहे. को बि भले मतिलबु रोज़ा बि रखे ऐं माण्हुनि खे खाराए पीआरे बि, हीउ बि करे, हुनजो अलाह ताला हुनखे एवज़ ॾींदो, वॾा दर्जा हुनजा बुलंद कंदो.
वन तसूमू ख़ैरुल लकुम, रोज़ा रखो तव्हां चङा ई आहे हिन में, सिहत थिए थी मतिलबु त रोज़ा रखण सां माण्हू घणो खाईंदो वेंदो, माण्हू त ओबेस थींदो वेंदो, थुल्हो मतारो थींदो, हलण चलण, डायबिटीज़ फलाण टी मटी अलाए छा छा कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं थींदियूं घणनि खाइण वञा। वन तसूमू ख़ैरुल लकुम इन कुंतुम तअलमून, रोज़ा रखण मां जेके तव्हांखे ख़बर हुजे त कहिड़ा फ़ाइदा आहिनि त तव्हां उन सॼो साल रोज़ा रखो। शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन, हाणे कहिड़े महीनो, रमज़ान जे महीने में, ऐं लैलतुल क़द्र जेको ईंदी सूरत 97 त उहा मतिलबु त 97 सूरत इन्ना अंज़लना हो फ़ी लैलतुल क़द्र, हुते रमज़ान जे महीने जो नालो न आहे, रमज़ान नालो हिते आहे। शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान फमन शहिद मिनकुम अश-शहर, हाणे इन में हुकुम आहे शहद ॾिसो, शहर माना चंड, चंड ॾिसो, चंड इन करे ॾिसण जो हुकुम आहे जो विच में माण्हू जेके आहिनि से हिसाबु करण वारा खोट कंदा, मतिलबु त हिन जे बदिरां हू, हिन जो ॿियो जेको ल्यूनर सिस्टम ऐं सोलर सिस्टम बदिलाए इंटरकैलेशन कंदा हुआ, इहे सभई मतिलबु भई धोख जेके लिखियलु पिया थोरा माण्हू आहिनि जेके हिसाबु करे सघनि। ऐं ॿियो हींअर बि असांखे ख़बर पई आहे त भई चंड जी विज़िबिलिटी आहे, चंड त 30 ॾींहं हले थो, ईअं कोन्ह को बंदि थी वियो ख़तमु थी वियो, 30 ॾींहं हले थो, 20 ॾींहं 29 ॾींहं जेका बि ॾींहं आहिनि सभु हले थो, पर पोइ असांखे ॾिसण में अचे थो या नथो अचे, सम्झो त पोइ उन ते विज़िबिलिटी हुनजी केतिरी आहे, उन वजह मतिलबु त एतिरी अॻु में माण्हुनि खे अवाम नास खे ख़बर न आहे हींअर बि त केतिरी विज़िबिलिटी आहे अॼु वाक़ई त ॾिसण में ईंदो, या सिजु अञा बीठो हूंदो त उहो अॻु में ई लही वेंदो हलियो, सिज खां अॻु में पियो वञे, तंहिं करे ॾिसण में कोन आयो तव्हांखे, पर अॻिते वञी परते वञी सऊदी अरब में तुर्की में ॾिसण में ईंदो, न्यूज़ीलैंड में ॾिसण में न आयो, पाकिस्तान में ॾिसण न आयो, अॻिते ॾिसण में आयो, त इहे मतिलबु मसाला हुआ। ऐं ॿियो हिकिड़े हंधि ॾिसण में अचे थो त बसि उते वारा ॾिसनि, ॿिए पासे वारा वरी पोइ सुभाणे ॾिसंदा, त उते सुभाणे रखनि रोज़ो या ख़तमु कनि, ईद नमाज़ इन नमाज़ सां पढ़नि, त इहे हिसाब सभु किताब आहिनि। इन करे भले क़यामत ताईं इहे जेके माण्हू आहिनि, मिनिस्टर ठाहियो पाकिस्तानी, तूं ऐं पंहिंजो साइंस जो त फलाणे जो मिनिस्ट्री जो, तुंहिंजो छा वञे भला हिजाब, तूं क़ुर जो को ॼाणो आहीं, तूं को इल्मु फ़िक़े जो ॼाणो आहीं, मथो मुंहिंजो तुंहिंजो ख़राबु आहे, ॿिनि सां मुसीबत, सम्झो त पोइ मतिलबु त अहिड़े क़िस्म जे माण्हुनि खे न छॾिजे त बसि ईअं पंहिंजो वेठा हलाइनि, शरीयत जा कानून वेठा ठाहिनि, तूं भला कहिड़ो थो ॼाणी, शरीयत जी ॻाल्हि जी तोखे ख़बर आहे, क़ुर शरीफ़ जी तोखे ख़बर आहे, तोखे ख़बर आहे छो इहो अलाह ताला हुकुम कयो आहे त ॾिसो, ॾिसण जो हुकुम आहे, तूं हाणे को तुंहिंजो पीउ जी ताक़त आहे छा तोखे जो बसि तूं तुंहिंजे हुकुम जे करे शरीयतूं सभु बंदि करे छॾींदा, दुकान सभु बंदि करे वञी वेही रहंदा, अहिड़ो माण्हू बुछड़ो न थिए, धरती ते आज़ादु करे मारियो अथनि मिर्ज़ा। شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان فمن شهد منكم الشهر فليصمه ومن كان مريضا أو على سفر فعدة من أيام أخرى ويريد الله بكم اليسر ولا يريد بكم العسر। अलाह ताला आसानी थो करणु चाहे, तव्हांखे ॾुखियाई नथो करणु चाहे, ऐं जेके बीमार आहियो त पोइ वरी ॿियनि ॾींहंनि में पूरा कजो, इहे सभई ॻाल्हियूं हिकिड़ी आयत में अची वियूं। वरी तुकमिल इद्दत, ॾींहं पूरा करियो, जेकॾहिं चाक चङा भला आहियो, जवान आहियो, हिमत आहे, या अॼु बीमार आहियो, ठीकु आहे, पोइ रमज़ान खां पोइ रखिजो, पर रमज़ान जी जेको बरक़त आहे सा वॾी आहे, जेके रखी सघो था त हरू भरू बहाना बनाए ऐं चओ हींअर कोन था रखूं, पोइ रखंदासीं, सियारे में रखंदासीं, गर्मियुनि में कोन था रखी सघूं, इहो हुकुम कोन हलंदो। अलाह ताला जी तकबीर बयानु कयो, मतिलबु अलाह ताला जी वॾाई बयानु करियो जो उन तव्हांखे हिदायत कई आहे, वलअल्लकुम तशकुरून, त जीअं तव्हां शुक्र करण वारनि मञा थियो, शुक्र करण वारा थियो। वइज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी क़रीब, तोखां पुछनि था नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तोखां पुछनि था मुंहिंजे, अलाह ताला चए थो तोखां पुछंदा मुंहिंजे मुतालिक़ फइन्नी क़रीब। हाणे अजीब आयत आहे इन सेंस में
त ॿिए हंधि चए थो तोखां पुछनि था तूं हीअं चओ, तोखां पुछनि था तूं हीअं चओ, तोखां पुछनि था हीअं चओ। पर हिते चए थो तोखां पुछनि था पर पाण सिधो जवाबु थो ॾिए, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बदिरां पाण ई अलाह ताला जवाबु थो ॾिए। इज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी क़रीब, आउं वेझो आहियां। उजीबु दावत दाइ इज़ा दान, ऐं दुआ जॾहिं घुरनि था मूंखां का शइ घुरनि था त आउं वेझो आहियां ऐं उन सॾु ॿुधण वारो, सॾु उञाइण वारो, सॾ जो जवाबु ॾियण वारो। इज़ा दान फलयस्तजीबू ली, पोइ आउं जो तव्हांजे सॾु ॿुधां थो त तव्हीं मुंहिंजो सॾु ॿुधो। मूं हीउ नबी पाक मोकिलियो आहे, हीउ क़ुर मोकिलियो आहे, हीअ अहकाम मोकिलिया आहिनि, मुंहिंजा बि तव्हीं सॾु ॿुधो, मुंहिंजी ॻाल्हि ते हलो, पोइ आउं तव्हांजो सॾु ॿुधंदुसि। तव्हां जॾहिं मूंखे सॾु कंदव आउं यकदमि तव्हांजो सॾु ॿुधंदुसि। पोइ तौरात वारनि खे बि चयईं, बनी इसराईल खे, त मूंसां जेको वाइदो कयो अथव उन ते तव्हीं क़ाइमु रहो त आउं पंहिंजे वाइदे ते बि क़ाइमु रहंदुसि। जेकॾहिं तव्हीं मूंसां वाइदो फिटाईंदो न गड़बड़ कंदव त आउं बि तव्हांखे ज़लील ऐं ख़्वार कंदुसि। असां ते बि इहो साॻियो हुकुम आहे। وإذا سألك عبادي أني فإني قريب أجيب دعوة الداع إذا دعان فليستجيبوا لي وليؤمنوا بي لعلهم يرشدون. हाणे हिते आयत वॾी आहे डिघी, पंहिंजो 187 आख़िरी आयत रमज़ान जे मुतलिक़, उन में पंहिंजे घर वारनि सां मिलण ई उहे सभई अहकामत घणा अची था वञनि में। أُحِلَّ لَكُمْ لَيْلَةَ الصِّيَامِ الرَّفَثُ إِلَىٰ نِسَائِكُمْ هُنَّ لِبَاسٌ لَكُمْ وَأَنْتُمْ لِبَاسٌ لَهُنَّ عَلِمَ اللَّهُ أَنَّكُمْ كُنْتُمْ تَخْتَانُونَ أَنفُسَكُمْ فَتَابَ عَلَيْكُمْ وَعَفَا عَنْكُمْ فَالْآنَ بَاشِرُوهُنَّ وَابْتَغُوا مَا كَتَبَ اللَّهُ لَكُمْ وَكُلُوا وَاشْرَبُوا حَتَّى يَتَبَيَّنَ لَكُمُ الْخَيْطُ الْأَبْيَضُ مِنَ الْخَيْطِ الْأَسْوَدِ مِنَ الْفَجْرِ ثُمَّ أَتِمُّوا الصِّيَامَ إِلَى اللَّيْلِ وَلَا تُبَاشِرُوهُنَّ وَأَنْتُمْ عَاكِفُونَ فِي الْمَسَاجِدِ تِلْكَ حُدُودُ اللَّهِ فَلَا تَقْرَبُوهَا كَذَلِكَ يُبَيِّنُ اللَّهُ آيَاتِهِ لِلنَّاسِ لَعَلَّهُمْ يَتَّقُونَ. الاتياسي وقفوا قليلا اللهم اغفر لنا وارحمنا وارزقنا واحفظنا وهدنا الى صراط المستقيم صراط الذين انعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين امين. ربنا تقبل منا انك انت السميع العليم وتب علينا انك انت التواب الرحيم. حسبي الله لا اله الا هو عليه توكلت رب العرش العظيم. سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين. صلى الله على سيدنا محمد نبي الأمي وعلى آله وصحبه وأزواجه ذريته أهل البيت أجمعين برحمتك يا أرحم الراحمين والحمد لله رب العالمين.